पीटीआई अखबार फवाद चौधरी ऐं संदसि भाउ फराज चौधरी गिरफ़्तार। लाहौर जी अदालत पारां फवाद चौधरी जो राधारी रिमांड मंज़ूर, मेडिकल कराइण जो हुकुम। लाहौर हाईकोर्ट फवाद चौधरी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते केस अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस फवाद चौधरी जो मेडिकल कराए वरितो। फवाद चौधरी चयो त राति जो अखियुनि ते पटियूं ॿधियूं वयूं हुयूं। फवाद चौधरी जे भाउ फराज चौधरी खे पुलिस जहलम मां गिरफ़्तार कयो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो फवाद चौधरी जी घरवारी हिबा चौधरी के फोन। फवाद चौधरी जी गिरफ़्तारी जी मज़मत, मुकमिल सहकार जी ख़ातिरी। इमरान खान चयो आहे त हाणे पाकिस्तान जी बनाना रिपब्लिक हुअण में को बि शक नाहे रहियो। मूंखे इम्पोर्टेड हुकूमत गिरफ़्तार नथी करे सघे। मुल्क जो 22 करोड़ अवाम असां सां गॾु आहे। फवाद चौधरी ख़िलाफ़ केस इंतकामी कार्रवाई आहे। मुल्क में कानून जी हुकुमरानी नाहे। बुनियादी हक़नि लाइ जदोजहद करणु घुर्जे। हमारे 100 इख्तलाफ हो सकते हैं और हैं, लेकिन इख्तलाफात के बावजूद ज़ाब्ते बनाए जाते हैं। जंगों में भी जब एक दूसरे के कैदी पकड़े जाते हैं, उनको कैसे रखा जाता है, उनको कैसे ट्रीट करना है, उसकी कन्वेंशंस बनाई गई हैं। उनके भी नॉर्म्स होते हैं, उनका भी तरीकाकार होता है। लेकिन यहां लग रहा है कि सब हदों को फलांगने का फैसला कर लिया गया है, सिर्फ इस खौफ से कि तहरीके इंसाफ कहीं फिर गालिब ना आ जाए। हमने आइन और कानून के अंदर रहते हुए अपनी जद्दोजहद को जारी रखा है और रखेंगे। सदर आरिफ अलवी साहब अवां जे ॻाल्हाइण जो वक़्तु अची वियो आहे। पीटीआई जी शीरी मज़ारीअ जी सदर जे ख़ामोशीअ ते तनक़ीद। शीरी मज़ारी सदर आरिफ अलवी खे मुखातिब थींदे चयो त हाणे अवां खे ख़ामोशी तोड़नी पवंदी। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी भञकड़ी करे रहियो आहे। चीफ जस्टिस नोटिस वठे। शाह महमूद कुरैशी चयो आहे त पंजाब जी निगरां वॾे वज़ीर मोहसिन नक़वी ते संजीदा ख़दशा आहिनि। मोहसिन नक़वी जी मुक़ररी सां चूंडूं तकरारी थी वयूं आहिनि। इलेक्शन कमीशन पीटीआई जे 43 MNAs खे डी नोटिफाई करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। क़ौमी असेंबली जूं जनरल सीटूं ख़ाली करार। 21 मख़सूस सीटुनि खे बि ख़ाली करार ॾिनो वियो। क़ौमी असेंबली जे स्पीकर गुज़िरियल ॾींहुं पीटीआई जे 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं हुयूं। इलेक्शन कमीशन चूंडुनि जी तारीख़ मुक़ररु करण लाइ पंजाब ऐं केपी जे गवर्नर्स खे ख़त लिखी छॾियो। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी पारां लिखियल ख़त में पंजाब असेंबली जी चूंड लाइ 9 खां 13 अप्रैल ऐं केपी असेंबली जी चूंड लाइ 15 खां 17 अप्रैल जी तारीख़ जी तजवीज़ कई वई। चूंडुनि लाइ 14 अरब रुपया बि घुरिया विया आहिनि। पीटीआई वारा इस्तीफ़ाऊं ॾियण खां पोइ क़बूल न करण लाइ मिनतूं करे रहिया आहिनि। इमरान खान ऐं संदसि साथी जंहिं असेंबली खे तस्लीम नथा कनि, उन में वापसि वञणु छो था चाहिनि? घर वज़ीर राना सनावला जो बयानु। अता तारड़ चयो आहे त पीटीआई वारा कहिड़ी ॻाल्हि ते रोई रहिया आहिनि, ॾोह कंदा त खेनि सज़ा बि मिलंदी। यूसीस की धांधली सिंध हुकूमत तस्लीम कर चुकी है। चले गलती तस्लीम कर चुकी है। शफाफ इलेक्शन कराना उसकी जिम्मेदारी है, वो ये नहीं कह सकते सिंध गवर्नमेंट ने कर दिया। तो भाई आप क्यों बने में? आपका इदारा किस लिए बना हुआ है? आपने उस पर नजर क्यों नहीं रखी है? हमें आपके पास जाना क्यों पड़ा? आपने खुद कोई एक्शन क्यों नहीं लिया? कराची के अवाम के एहतजाज और उनके हक के खातिर हम निकले हैं। हम अवामी राय भी हमवार करेंगे और जो कुछ जमहूरी हक हमारा एहतजाज का है उसको हम इस्तेमाल करेंगे। फरवरी के पहले वीक में हमारा ये सिलसिला शुरू होगा। हम इलेक्शन कमीशन को और सिंध गवर्नमेंट को दोनों को मौका दे रहे हैं। 10-1 वापस हो चुका है, यानी कि अब इलेक्शन कमीशन को अगले हफ्ते से दोबारा हल्का बंदियां शुरू कर देनी चाहिए। एमकेएम पारां चूंडुनि खां अॻु तकबंदियूं कराइण जो मुतालबो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त मकानी चूंडुनि में सभिनी पार्टीज़ खे एमकेएम खां घटि वोट मिलिया। सिंध हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन खे तकबंदियूं कराइण लाइ मौक़ो ॾेई रहिया आहियूं। जेकॾहिं ईंदड़ हफ़्ते तकबंदियुनि जो कमु शुरू न थियो त एहतजाज जो हक़ रखूं था।
वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में बरत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत बरत जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 15 फरवरी ते ॿुधाईंदी। नेब रेफरेंस ख़ारिज करण ऐं बरत जी दरख़्वास्त जी मुखालफ़त करे छॾी। पंजाब जे एडवोकेट जनरल अहमद अवेज़ खे उहिदे तां हटायो वियो। निगरां वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मंज़ूरीअ बाद नोटिफिकेशन जारी। 97 लॉ ऑफिसर्स खे बि उहिदनि तां फारिग कयो वियो। कोयटा जे बागसई टाउन में घर अंदर गैस सिलेंडर जो धमाको, 4 ॿार फौत, 2 औरतूं ज़ख़्मी। फौती ॿारनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त गैस लीकेज सबबि सिलेंडर धमाके सां फाटी पियो आहे। ज़ख़्मी औरतुनि जी हालत गणती जोगी आहे। जन जो इलाज जारी आहे। मीरपुर खास वेझो चिमची रिक्शा कल्टी, बपोरे त फौत। फोरित मोहम्मद खान लाशारी ऐं वली मोहम्मद जो लाश अस्पताल मुंतक़िल। कैरपुर वेझो बि कराची खां लाहौर वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। 3 औरतुनि समेत 10 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिक औरत जी हालत गणती जोगी। शिकारपुर में हथियारबंदनि गोलियूं हणी चिंची हलाईंदड़ पोरियत खे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। मारिजी वियल पोरियत अली जान बिरोही जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। कोटड़ी में एंटी करप्शन जो म्यूनिसिपल कमेटीअ जी ऑफिस ते छापो। अमलो फरार। एंटी करप्शन टीम पारां रिकॉर्ड जी जांच पड़ताल कई वई। ककड़ वेझो पुरसरार नमूने गुम थी वियल नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ। पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। ॻोठ मुराद बबर वासी नौजवान भूरो बबर जो ज़रई ज़मीन मां लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त 3 ॾींहं अॻु नौजवान पुरसरार नमूने गुम थी वियो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। जांच करे इंसाफ़ कयो वञे। मीरपुर साकरो वेझो दर्स ऐं सूमरा बिरादरी जे बिंदुरनि में फसल जे भेल तां झेड़ो। 12 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। पीर जे ॻोठ में अदालत घरवारी खे ख़र्च न ॾियण तां मुड़ुस खे 10 महीना कैद ऐं 2,17,500 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। औरत मसमात गुलाम ज़हरा मुड़ुस अली हसन गाॾी ख़िलाफ़ ॿारनि जो ख़र्च न ॾियण ते अदालत में पटिशन दाख़िल कराई हुई। अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार खे कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई। वेझो ॻोठ उमर खोईअ में शरपसंदनि गिदरनि जो फसल पटे छॾियो। गिदरनि जे मालिक ऐं हारियुनि जो शरपसंदनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो। हारी गोस बख़्श बुरड़ो चयो आहे त जवाबदारनि 8 जरेबनि ते बीठल गिदरनि जो फसल पटे ज़ुल्म कयो आहे। आला अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो। ऐं पुलवामा हमले खां पोइ 2019 में पाकिस्तान ऐं भारत एटमी जंग जे वेझो पहुची विया हुआ, जंहिंखे अमेरिका टारियो। अमेरिका जे अॻूणे परॾेही वज़ीर माइक पॉम्पियो जी दावा। पंहिंजे लिखियल किताब में माइक पॉम्पियो दावा कई आहे त शायदि दुनिया खे ख़बर नाहे त पाकिस्तान ऐं भारत फेबरवरी 2019 में एटमी जंग जे वेझो पहुची चुका हुआ, पर अमरीकी सिफ़ारतकार ॿिन्ही मुल्कनि खे ईअं करण खां रोकियो ऐं मामिलो हल करायो।